الصلاة والسلام على سيد الرسل وعلى سيد الرسل وخاتم الأنبياء أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون قال النبي صلى الله عليه وسلم خيركم من تعلم القرآن وعلمه سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين सलात शरीफ करो बुलंद आवाज अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील अला आलिहि व असहाबिहि अजमाइन मेरे मुहतरम अजीज दोस्तों बुजुर्गों भाइयों नादानी खिदमत में कलाम मुक़द्दस में क्रिया तिलावत किया सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हदीस पाक में एक हदीस तानी खिदमत में पढ़िया आज जो जलसो ये प्रोग्राम इन मदरसे की तरफा बयाद हजरत सईद मौलाना मरहूम अल्लाह बख्श साहब हमरोटी इन मदरसे में 15 बच्चा कुरान शरीफ हिफ्ज़ कयो जंहिंजो उस्ताद साईं कारी अजीज़ुर रहमान साहब इन मदरसे जो खिदमतगार हाफिज़ सनाउल्लाह जो वालिद हज़रत सैयद मौलाना अब्दुल रशीद साहब उन बच्चन के दस्तार फजीलत के सिलसिले में कुरान मजीद के जलसे जो एहतमाम किया वियो है मुझे दुआ है अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू अम्मा नवालहू तमाम सा सभी के कुरान शरीफ के ॿुधण सम्झण अमल करण जी तौफीक नसीब अता फरमाए कुरान शरीफ जा असां ते तव्हां सां ते कुछ हक़ आहिनि जेके तव्हां सां हिन दुनिया वारी ज़िंदगी में उहे पूरा करणा आहिनि पहिरें नंबर ते कुरान शरीफ जो हक़ तव्हां सां ते इहो आहे त असां कुरान शरीफ ते ईमान आणियूं
तो ही अल्लाह जो किताब आ, ही सचो किताब आ, अल्लाह की तरफों आयो आ। जिब्राइल अमीन खणी आयो, मुकम्मल हिफाज़त सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पहुंचायो वियो। न कुरान शरीफ के सितारे में शक आ, न कुरान शरीफ के रुकों में शक आ, न कुरान शरीफ के आयत में शक आ, न कुरान शरीफ के अखर में शक आ, न कुरान शरीफ के ज़बर ज़ेर में शक आ। ला रैब फीह। अल्लाह से कुरान में तो फरमाए तो ही किताब जो को असां तव्हांखे ॾिनो आहे, रब फरमाए थो त इन में को शक शुबहो कोन्हे। कुरान पाक आहे, कुरान सचो आहे ऐं अल्लाह जे तरफ़ां ही किताब आयल आहे। तंज़ील मिन रब्बिल आलमीन, अल्लाह जी तरफ़ां। हाणे जेकॾहिं को कुरान शरीफ में शक शुबो करे तो उन माण्हू जो ईमान रहंदो। कुरान शरीफ जी कंहिं आयत में, कंहिं सूरत में, कंहिं जुमिले में, कंहिं अखर में शक करे तो ही कुरान जो अखर न आहे, हीअ कुरान जी आयत न आहे। अल्लाह तो फरमाए त हिन में शक कोन्हे। उन ज़माने में जंहिं वक़्त में अल्लाह सोने हुज़ूर अलैहिस्सलाम ते कुरान पाक नाज़िल करण फरमायो, उन ज़माने जा माण्हू मक्के वारा जो कुरान खे न मञण जे लाइ हुज़ूर अलैहिस्सलाम जे ख़िलाफ़ जो कई बहाना कई तुर घंटाऊं पे कयूं, केॾी महिल चवनि पिया रब जो कुरान आहे जो ये शेरो शायरी। माण्हुनि खे चवनि पिया न ॿुधो, शेरो शायरी। केॾी महिल जेको आख़िरात उन कुरान शरीफ़ जे मके वारा काफ़िर ही पिया आवाज़ उथारनि हुज़ूर अलैहिस्सलाम जे बारे में मजनून, नऊज़ बिल्लाह चवनि था मजनून थी वियो आहे। केॾी महिल चवनि पिया जादूगर आ, जादू जो फन न जे हथ में आ, माण्हुनि ते जादू थो करे। ग़रीब ग़रीब माण्हू चवनि थी मां थान जादू जे ज़ोर। कुरान शरीफ चलता न बदल, किस्मे किस्मे जा इल्ज़ाम, किस्मे किस्मे जूं तकलीफ़ूं हुज़ूर खे ॾियनि पिया। अल्लाह साईं काफ़िरनि खे चैलेंज करणु फरमायो कुरान मजीद जे अंदरि तो फरमाइनि कुंतुम फी रैबिन मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फातू बिसूरतिन मिन मिस्लिही वदऊ शुहदाकुम मिन दूनिल्लाह इन कुंतुम सादिकीन। जोर सां गॾिजी चओ सुभान अल्लाह। अल्लाह साईं काफ़िरनि खे चैलेंज कंदो फरमाए, रब तो फरमाए जेकॾहिं तव्हां कुरान में मुंहिंजे किताब में शक था कयो, शुबहो था कयो, हे अल्लाह जो किताब न आहे, हे शेरो शायरी आहे, हे जादूगिरी आहे, हे जेको आहे तव्हां चओ था हुन जे मजनून बणिजी आहियो। अल्लाह कुरान में तो काफ़िरनि खे चवे भला तव्हां इन कुरान शरीफ़ जे मुक़ाबले में का नंढड़े खां नंढड़ी सूरत ठाहे ॾेखारियो। सॼो तव्हां पंहिंजे महबूबनि खे, जिन खे तव्हां पंहिंजो इलाह था सम्झो, जिन खे तव्हां पंहिंजो महबूब ऐं हाजत रवा था सम्झो, अल्लाह फरमातो उन्हनि सारनि खे गॾे मां रब जे कुरान जे मुक़ाबले में का नंढड़े खां नंढड़ी का सूरत ठाहे ॾेखारियो। जेकॾहिं सचा आहियो तव्हां पंहिंजी ॻाल्हि
अल्लाह फरमाते फ़इलन तफ़ादू वलन तफ़ादू फत्तकुन्नार अल्लती वक़ूदुहन्नास वल हिजारा। अल्लाह फरमाते न दुको न कुरान में शक कयो न शुभो कयो न ठाई सघंदो न वरी तव्हांखे छाइण जी ताक़त आओ जो हिन कुरान जे मुक़ाबले में गान ॾिड़ी गान ॾिड़ी सूरत छाए ॾेखारियो। अल्लाह फरमाए थो जेकॾहिं तव्हां हिन कुरान में शक कंदव शुभो कंदव इल्ज़ाम हणंदव अल्लाह फरमाए थो बचो जेको आहे जहन्नम जे बाहि खां उहा जहन्नम जी बाहि जंहिं जहन्नम जे बाहि जो बल माण्हू ऐं पथर हूंदा ॿी का शइ न हूंदी। जेकॾहिं कुरान में शक शुबा कंदव अल्लाह फरमाए थो तव्हां उन जहन्नम जी बाहि में वेंदव जंहिं बाहि जो बल जो माण्हू ऐं पथर हूंदा उन में आया वेंदव। कुरान में शक न कयो शुबहो न कयो। कुरान जो अल्लाह जो किताब आहे पाक किताब आहे। कुरान शरीफ जे न अखर में न ज़बर में न ज़ेर में शक कोन्हे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ॿियो कुरान शरीफ जो हक़ तव्हां सां ॾियो आहे त कुरान शरीफ खे पढ़ो। कुरान शरीफ रुगो रखण जे लाइ छा असां सम्झो कुरान शरीफ जो मक़सद इहो आहे असां सम्झो कुरान जी इज़त शादी में आओ असां सम्झो त कुरान जी इज़त शादी में आओ तो कुरान शरीफ के मस्जिद में रखी करे ॾह पोचूं कुरान खे पाराइण जो कुरान जो मक़सद सम्झो। कुरान शरीफ जे मथां रोज़ाने अगरबत्ती ॿारण जो असां तव्हां कुरान जो मक़सद सम्झो। कुरान शरीफ के रोज़ाने गुलनि जी कंढी पाराइण जो असां तव्हां कुरान जो मक़सद सम्झो। असां तव्हां रोज़ाने पीढ़ा घर में रखी करे रोज़ाने कुरान शरीफ के लोॾण जो कुरान जो मक़सद सम्झो। पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो न कुरान जो मक़सद पोचूं पाइण न कुरान जे अचण जो मक़सद गुल पाइण न कुरान शरीफ जे अचण जो मक़सद रुगो दुनिया में पीढ़नि में लुॾण आहे। तव्हांखे लोॾियो मां लुॾण आयो आहियां। हे कुरान मजीद तव्हां साॾे रहमत बणिजी आयो। हे कुरान मजीद तव्हां साॾे हिदायत बणिजी आयो। हे कुरान मजीद तव्हां साॾे नसीहत बणिजी आयो। हे कुरान मजीद सां तव्हांजे लाइ शिफ़ा बणिजी आयो। पर तॾहिं थींदो जॾहिं तव्हां सां कुरान खे पढ़ंदासीं त जो आहे नसीहत थींदो रखण सां असां सम्झो आहे कुरान शरीफ आयो आहे मिठड़ो मिठड़े कुरान खे लोॾियो पढ़ो मिठा कुरान बिनी जहां वसीला भारत पढ़ंदो को अल्लाह से कुरान में तो फरमाया युहन्नास कद जाअकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फिस्सुदूर व हुदन व रहमतन लिल मुमिनीन। सुभान अल्लाह। अल्लाह पैगंबर के तो फरमाए सुना इनके बुधाओ तव्हां चयो इनके बुधा रब जे तरफा जो तव्हां रब जे तरफा वाइज़ आयो आओ नसीहत आई आओ। हे कुरान जो तव्हां सां जे लाइ वाइज़ बणिजी आयो आहे नसीहत बणिजी आयो। अल्लाह कुरान में तो फरमाए व शिफ़ाउन लिमा फिस्सुदूर। अल्लाह फरमातो तव्हांजे सीननि जी बीमारी जे लाइ बीजो कुरान खे अल्लाह शिफ़ा करे मोकिलण फरमायो। अल्लाह फरमातो कुरान सां तव्हांजे रहमत करे मोकिलियो आहे जो कुरान तव्हां सां मोमिननि जे लाइ हिदायत बणिजी आयो। कुरान वाइज़ आहे कुरान नसीहत आहे। और कॾहिं
जरा पढ़ो या ॿुधो कुरान पढ़ो न ॿुधो न वाइस तो के केर कंदो नसीहत तो के कीअं थींदी असां जॾहिं कुरान खे नथा पढ़ूं नथा ॿुधूं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो नथा सम्झूं जंहिंजे करे असां लाइन तां लथलूं गुमराह को कब्रुनि जी पूॼा थो करे को काठियुनि जी पूॼा थो करे को गैर जूं बासूं थो बासे को गैर जा सजदा थो करे को जुआ थो करे को शराब थो पीए को व्याज थो खाए को रिश्वत थो खाए ये सब कम तॾहिं थो करे जॾहिं हुन अल्लाह जे क़ुर जो पढ़ण ऐं ॿुधण छॾे हाणे जेकॾहिं तव्हां सां क़ुर खे पढ़ंदासीं क़ुर तव्हां सां वाइद कंदो क़ुर पढ़ंदे पढ़ंदे केॾी महिल क़ुर तोखे चवंदो नमाज़ पढ़ केॾी महिल तूं क़ुर पढ़ंदे पढ़ंदे तोखे वाइद कंदो माल जी ज़कात ॾे केॾी महिल तूं क़ुर तोखे पढ़ंदो रब जी ज़ात सां ॿिए खे शरीक न कजांइ भाई और न कजांइ रब अकेलो आहे कुल हो अल्लाहु अहद आवाज तो केर तो करे जेकॾहिं माण्हू क़ुर पढ़े वो गैर की पूजा कंदो गैर खे सजदो कंदो जॾहिं अकेलो आहे अल्लाह छा आहे अकेलो अल्लाह साईं क़ुर में तो फरमाए पैगंबर खे फरमाए ऐलान कया जोहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीअन अल्लज़ी लहू मुल्कुस समावाति वल अर्ज़ ला इलाहा इल्ला हुवा युहयी व युमीत अल्लाह पैगंबर के तो फरमाए सुना सारन माण्हुनि खे सॾे करे ॿुधाए मां तव्हांजे रब जी तरफ़ां रसूल बणिजी करे आयो आहियां उन अल्लाह जे तरफ़ां रसूल बणिजी आयो आहियां लहू मुल्कु समावाति वल अर्ज़ उहा रब जी ज़ात जेको आसमाननि जो मालिक आहे जेको ज़मीन जो मालिक आहे मां तव्हां खां पुछां थो मुंहिंजा दोस्तो आसमान खे बीहण वारो केरु ज़मीन खे बीहण वारो केरु सिज चंद सितारनि खे हलाइण वारो केरु असां तव्हांखे रिज़्क़ रोज़ी ॾियण वारो केरु तव्हां असांखे जो पैदा करण वारो केरु ला इलाहा अकेलो हुन खां गॾु भाई वारा आहे आसमान के बिहान में अकेलो जमीन के बिहान में अकेलो जबलन के बिहान में अकेलो तहां सा के पैदा करण में जो अकेलो तहां सा के रिज़्क़ रोज़ी ॾियण में जो अकेलो तहां सा के जेको आहिनि सॼी दुनिया जे अंदरि जेके बि शयूं पैदा कयूं सभिनी में अकेलो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मौत ऐं हयाती जो बि मालिक केरु आहे जो रब जी ज़ात युहयी व युमीत अल्लाह अकेलो आहे जेकॾहिं क़ुर पढ़ूं तो माण्हू शिरक कंदो गैर जे अॻियां झुकंदो छो क़ुर फरमाए थो कुल हो अल्लाह अहद अकेलो असां ॿियो केरु आहे कोई शरीक कोन्हे सॼी दुनिया खे पैदा करण में अकेलो रिज़्क़ रोज़ी ॾियण में अकेलो तो जॾहिं अकेलो आहे तो गैर जी पूजा छोड़ो जॾहिं तव्हां सां क़ुर जो पढ़ंदासीं क़ुर तव्हां सां के हुकुम कंदो नमाज़ पढ़ो अक़ीम सलात क़ुर तो वरना नमाज़ पढ़ो मां का पुछां थो जेकॾहिं तव्हां सां क़ुर पढ़ो क़ुर तो चए नमाज़ पढ़ माण्हू बेनमाज़ी थींदो
कुरान पढ़े बेनमाज़ी कुरान नथा पढ़ूं जंहिंजे करे बेनमाज़ी अल्लाह सही पैगंबर के भी शादो फरमाया अल्लाह कुरान में तो फरमाओ तुलो माओ ही आई नहीं के मिनल किताब वाकिमिस सलात इन्नस सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर अल्लाह पैगंबर के तो फरमाए सुना तू जो किताब मां रब तो दे मोकरन फरमायो अल्लाह फरमा तो पैगंबर के भी रब तो फरमाए पढ़ मारो किताब जेको मां रब तो दे मोकरियो हुजूर के भी अल्लाह तो फरमाए किताब पढ़ कुरान पढ़ अल्लाह जो पैगंबर के भी हुक्म कर फरमायो मुझे अजीज दोस्तों जो अल्लाह पैगंबर के तो फरमावा कि मिसलात रब फरमाए तो नमाज कायम कर पैगंबर के भी रब तो फरमाए कुरान भी पढ़ नमाज भी कायम कर इन्ना सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर तो नमाज मानो के रोकी या गंदर के मन का बेहयाई के मन का फाहिशी के मन का नमाज रोकी दिया जो को नमाज न पढ़ंदो वो गंदा कम वो कंदो बेहयाई वो कंदो शराब वो पींदो जुआ वो कंदो ज़िना वो कंदो कूड़ वो ॻाल्हाईंदो याज वो खाईंदो ठगी वो कंदो जेको नमाज़ न पढ़ंदो पर जेकर नमाज़ पढ़ंदो अल्लाह कुरान में फरमाए तो नमाज़ तव्हां खे गंदनि कमनि खां रोके कॾहिं न कर नमाज़ पढ़ी तो वरी शराब पी नमाज़ पढ़ी वरी जुआ करी नमाज़ पढ़ी वरी कूड़ ॻाल्हाई नमाज़ रोकी बसि न कर गंदा कम न कर तो मजादीस दोस्तों मार्ग पे क्यों मजादीस दोस्तों कुरान वायदा कुरान नसीहत कुरान दवा संगे वायद बना कंदो जन कुरान पढ़दा से जो कुरान पढ़दा से वायद कंदो केरी मन कुरान तो के चंदो हुजूर जी बात करें कुंतुम तुहिब्बून फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम अल्लाह कुरान में तो फरमाए तात के नबी जी फरमा बरदारी कयो कुरान पढ़दे कुरान तो के हुक्म कंदो हुजूर जी तात फरमा बरदारी कर कुरान पढ़दे पढ़दे कुरान ता के वायद कंदो जो अब्बे मां जी इज्जत करे अब्बे मां जी इज्जत ता के तो सिखारे अम्बो छाए अम्मा छाए के तो समझाए कुरान अब्बे अम्मा जो अदब कुरान तो इतरू से खाने वाला कुरान में तो फरमाया फला तकुल लहुमा उफ़िन वला तन्हरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा अल्लाह कुरान में तो फरमाया अब्बे अम्मा देला अदब अल्लाह फरमा तो बाने अब्बे अम्मा के दमा उफ भी न जाओ मता बुआ माना रात में बंदी बवनी अल्लाह फरमा तो फला तन्हरहुमा अब्बे अम्मा के धड़क न दे धड़कू न दे अब्बू अम्मा जन तो के सदन न नेगा डोड़ तो अब्बा जी अम्मा मुजी जी अगे मुकंद झुकाए अब्बे अम्मा जी गाल बुध अब्बू अम्मा छा था तो के बधान हे कुराड़ो अब्बू कुरानी अम्मा छा था तो के बधान कन दे जो न गाल बुध दबये तराम सा पर जेकर एड़ी का गाल तो सा अब्बू अम्मा कन तो दी तबियत के न थी वणे पर भी कुरान तो फरमाया त अब्बे की उफ भी न जाओ पर धड़को भी अब्बे अम्मा के न अब्बे अम्मा के झड़क न दियो थो अब्बू अम्मा उन्हनि तुंहिंजी ख़िदमत कई तोखे पालियो मां तव्हां खां पुछां थो अहिड़ो अब्बे अम्मा जो अदब ऐं इज़त केरु थो सेखारे छोकिरा पर कॾहिं जॾहिं पढ़ूं क़ुरान खे पढ़ंदासीं त सेखारींदो हुजूर अलैहिस्सलाम वटि हिकिड़ो साहबी आयो साईं चङाई करण थो चाहियां कंहिंसां कयां पाण फरमायो उम्मुक पंहिंजी माउ साईं उन खां बाद में कंहिंसां कयां
वरी पाण फरमान था मुक पांजी मां सां वरी जो दफ़ो अर्ज़ कयो साईं उन खां पोइ कंसां साईं जन फरमान था मुक पांजी मां सां वरी अर्ज़ कयो साईं उन खां पोइ कंसां चङाई कया पाण फरमायूं अबाक पांजे अब्बे सां भलाई चौथे नंबर पे फरमायूं अबाक अब्बे सां टे दफ़ा हुजूर फरमायो पांजी अम्मा सां चङाई कर अम्मा सां भलाई कर ये अंग्रेजी खांदा छोरा जागंदा आहिनि स्कूल पढ़ण वेंदा न उन मोटींदा मां खे चवंदा हे बूट मुंहिंजो खणी हुते रख हे ड्रेस लाथी ॾे या खणी हुते रख पाणी ॾे मानी ॾे खट अज़ीज़ दोस्तो अब्बो अम्मा वॾी नेमत हुजूर अलैहिस्सलाम फरमान था अब्बे अम्मा जे पेरनि जे हेठों रब तव्हां जे लाइ जो जन्नत रखण फरमायो काथे जन्नत तव्हां जे लाइ काथे आ ये अब्बे अम्मा जा पेर न करो अस्सलाम वालेकुम इन जे हेठां तव्हां जे लाइ जन्नत ओ सही अब्बे अम्मा सां भलाई कयो उनकी खिदमत कयो उनको गांव वठो रब तव्हां जे लाइ जन्नत रखी आहे उते हुजूर अलैहिस्सलाम फरमान था बो मां पोड़ा बनी विया उन्हनि जे जगन चेहरे ॾे तव्हां हिकु दफ़ो नियत सां निहारियो हे मुंहिंजो अब्बो आहे हे मुंहिंजी अम्मा हे मुंहिंजी जेको आहे उन्हनि मुंहिंजी खिदमत कई आहे हुजूर अलैहिस्सलाम था फरमान हिन हिकिड़े दफ़े ॾिसण जे अवध में अल्लाह तव्हां जे दफ़्तर में जो हज जो सवाब लिखण फरमाईंदो सहाबा कनि था साईं अब्बो अम्मा पोड़ा घर जे अंदरि वेठा आहिनि जाओ जेकॾहिं बार बार वेठा निहारियो हुजूर अलैहिस्सलाम फरमान था रब जी रहमत में खोट कान्हे का जेकॾहिं तव्हां बे अम्मा जे जेको चेहरे जे प्यार ऐं मोहब्बत सां 100 दफ़ा निहारींदो रब तव्हां जे दफ़्तर में 100 हज जो सवाब लिखराइण फरमाईंदो 100 दफ़ा निहार 100 पर उन नियत सां निहार मुझी अम्मा है मुझे अब्बो या तालीम या तरबियत तव्हां असांखे मिलंदी जो मदरसन मां अब्बे अम्मा जी इज़त अब्बे अम्मा जी खिदमत मदरसन मां क़ुरान पढ़ायो वेंदो आहे क़ुरान इने जे करे अर्ज़ पे के मजा दोस्तों क़ुरान तव्हां सां सलात सल करो बुलंद आवाज
اللهم صل على سيدنا محمد النبي وعلى آله وصحبه अजमाइन। अजीज दोस्तों, भाइयों, पंहिंजे बच्चन खे कुरान पढ़ायो। पाण कुरान पढ़ो। कुरान रहमत आहे, कुरान हिदायत आहे, कुरान शिफ़ा। पर तॾहिं जॾहिं पढ़ूं, पर जेकॾहिं नथा पढ़ूं कुरान, जिंदगी पोइ बि गुज़रंदी थी रहे। अल्लाह से कुरान में तो फरमाए कल्ला इदा बलगत तराकी वकील मन वज़न्न अन्नहुल फ़राक़ वल्तफ़त साक़ बिसाक़ इला रब्बिक यौमइज़िल मसाक़। अल्लाह फरमा तो माने जो सामिर कर दे जीव हाल खां बेहाल पिंडली पिंडली ते चढ़ी वई। हेनो बच्चा वेठा पापा था कन जो कोई मौत खां बचाण वारो कोन्हे को। हेनो घरवारी जो कुंड में अखिन मां पानी वेठी थी हारे जो मौत खां बचाण वारो कोई कोन्हे को। दोस्ता बाप सारा गॾ बीठा वेठा ॾिसन था जो मौत खां छॾाइण वारो कोई कोन्हे को। पिंडली पिंडली ते चढ़ी वई समझी वियो वज़न्नहुल फ़राक़। अल्लाह कुरान में तो फरमाए कानो समझी वियो अॼु अची वियो आहे जुदाई वारो ॾींहुं। अॼु उहो ॾींहुं अची वियो जो औलाद खां बेअमा खां जुदा करण वारो ॾींहुं, मालदार खे माल खां जुदा करण वारो ॾींहुं, घरवारी खे मुड़ुस खां जुदा करण वारो ॾींहुं अची वियो, जुदाई वारो ॾींहुं। जो उन टाइम ते सॾींदो माण्हू आहे को क़ुरान पढ़ण वारो, वठी जो त क़ुरान उन टाइम ते चङो भलो तंदुरुस्त क़ुरान न पढ़े क़ुरान वाल जो आहे दसो जो आहे न आयो ॿुधण क़ुरान न सम्झई क़ुरान। अल्लाह फरमाए तो कुल्लमा उल्किया फौजन सालहुम खज़नतहा अलम यातिकुम नज़ीर। अल्लाह तो कुरान में फरमाए जना उहे माण्हू गिनती जहन्नम जे बाजे वेझो ईंदा, मलाइकुनि खे पकिंदा, जहन्नम जे बाज जे अंदरि सटींदा वेंदा, टोलनि जा टोला रड़ियूं कंदा दाऊं कंदा, जहन्नम जा दारोगान खां पुछा कंदा जो ख़बर तव्हां ॾे को नज़ीर बशीर न आयो। ॿुधी जो आहे क़ुरान, सम्झी जो आहे क़ुरान, जहन्नम जे बाग खां बची वञो। अल्लाह फरमातो मलाइकनि खे चवंदा हाओ साईं हा, पर असां न ॿुधो क़ुरान, न सम्झोसीं क़ुरान। कज़बना असां ॿुधाइण वारनि खे कूड़ो सम्झो। क़ुरान ॿुधाइण वारा आलिम सगोरा चवंदा न ॿुधो हिननि जो क़ुरान, हिननि खे कूड़ो कयो, न ॿुधो। अल्लाह से कुरान में तो फरमावे मानो रड़ियों ही दाऊं करे चंदा कानू नौ कुन्ना नस्माऊ औ नाकिलुमा कुन्ना फी असहाबिस समीर। अल्लाह तो फरमाए चंदा है अरमान है अफसोस है जेकर दुनिया में ॿुधा हा क़ुरान, ॿुधण खां बाद में समझी अचां हा क़ुरान, अॼु मां जहन्नम जे सईर वारे तबके में न वञा हा। अल्लाह फरमातो रड़ियूं बीठा कंदा, दाहूं बीठा कंदा, है जेकर ॿुधूं हा क़ुरान, समझी अचूं हा क़ुरान, न ॿुधो न सम्झो। छा निर्घड़ ते अची वियो हाणे तो सॾे आहे को क़ुरान पढ़ण वारो वठी जो क़ुरान पढ़ायो यासीन क़ुरान जो ख़त्मो उन टाइम ते
चंगो भलो आ तंदुरुस्त आ टीवी जो शौकीन आ डिश जो शौकीन पतन जो शौकीन मेलन जो शौकीन मलाखण जो शौकीन कुतन जो शौकीन कुकरन जी मेल जो शौकीन घणई ना सॼो ॾींहुं माण्हू वेठा आहिनि जा होटलुनि ते सॼो ॾींहुं वेठा सरोज़ ऐं गाना साल में जब सो क़ुरान जो तो मुसलमान ॿुधण आया हाणे ॾिसो होटलूं कीअं भरियूं पयूं आया ॿुधण हाणे जेॾीमहिल साह निर्गढ़ ते आयो आहे हाल खां ॿे हाल जे हाणे वठी अचो त क़ुरान वारा वठी अचो क़ुरान पढ़नि अहिड़नि माण्हुनि जे लाइ क़ुरान वेठो फरमाए क़यामत जे ॾींहुं पैगंबर उन्हनि ते ॾाहींदो वक़ाल रसूल रब्बी इन्न क़ौमी इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा अल्लाह क़ुरान में तो फरमाए पैगंबर ईंदो रब जे साम्हूं मुंहिंजा अल्लाह हे उहे माण्हू आहिनि जिन दुनिया में क़ुरान खे छॾे ॾिनऊं उथी ॾियूं हलिया विया क़ुरान खे न ॿुधऊं क़ुरान न सम्झऊं क़ुरान जो क़ुरान पढ़जे पियो हलिया विया अल्लाह फरमाए थो पैगंबर अहिड़नि माण्हुनि ते ॾाहींदो मुंहिंजा अल्लाह हिननि माण्हुनि छॾे ॾिनो क़ुरान वरी भी जाते अल्लाह कुरान में तो फरमावा बनारजन ज़िक्री फइन्न लहू मईशतन ज़नका व नशरुहु यौमल क़ियामत अमा क़ाल रब्बि लिमा हशरतनी अमा वक़द कुन्तु बसीरा क़ाल कज़ालिक तलका आयातुना फनसीतहा व कज़ालिकल यौम तुनसा अल्लाह कुरान में तो फरमावे मानो जेके कुरान को मुंह मोड़ियूं हलिया विया पुठी ॾियूं हलिया विया न ॿुधऊं कुरान न सम्झऊं कुरान ना जो कुरान जे वेझे ज़िंदगी गुज़री वई आहे अल्लाह फरमा थो उन्हनि माण्हुनि जे लाइ असां ॿ अज़ाब रखिया आहिनि हिकिड़ो दुनिया में ॿियो आख़िरत में दुनिया में उन्हनि जे लाइ अज़ाब इहो आहे कुरान थो फरमा उन्हनि जी मईशत तंग थी वेंदी परेशान हाल जो बरकत हली वेंदी फसल मां बरकत हली वेंदी कारोबार मां बरकत हली वेंदी नौकरी मां बरकत हली वेंदी रिज़्क़ रोज़ी मां जो बरकत हली वेंदी केतिरो बि कमाईंदा भॼंदा वधंदा राति ॾींहुं पर पोइ बि जो उन्हनि जी पूरत न थी मईशत क़ुरान खे छॾण जे करे केॾा परेशान आहियूं ॿुधायो केरु माण्हू अहिड़ो आहे जंहिंखे सुकून निंड अचे थी रात जो परेशान पर जेकर कुरान खे पढ़ो अज़ीज़ दोस्तों मां अर्ज़ थो कयां ख़ुदा जे वास्ते कुरान जी तिलावत घणी कंदा कयो सुबह जो निंड मां उथो जो थी कुरान पढ़ो कुरान जी ज़ियारत कयो वरी मोटी अचो कमकार तां वरी चो कुरान वरी सुम्हो रात जे टाइम ते तरह बि कुरान पढ़ी पोइ सुम्हंदा कयो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो आयतल कुर्सी पढ़ी रात जो सुम्हो हुज़ूर अलैहिस्सलाम था फरमान सॼी रात रब तव्हांजे पहरे जे लाइ मुहाफ़िज़ मलाइक मुक़रर करणु फरमाईंदो आहे तव्हां निंड था कयो सॼी रात मलाइक तव्हांजे मथां चौकी ॾींदो कुरान पढ़ी पतमो ॾिसी जाना ड्रामा ॾिसी उन खां पोइ जेको सुम्हो सॼी राति लानत घर ते कुरान तो वर्णा मनारज़न ज़िक्री फइन्न लहू मईशतन ज़नका अल्लाह फरमाए थो असां उनजी मईशत तंग करे छॾींदा आहियूं जेके कुरान को मुंहुं मोड़ियूं हलिया वेंदा आहिनि ऐं ॿिए नंबर ते कुरान थो फरमाए जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो इहे माण्हू जॾहिं क़बर मां उथारिया वेंदा त अखियुनि खां नाबीन अंधा अल्लाह फरमाए थो अहिड़ी सूरत में उन्हनि खे मलाइक उथारे जहन्नम जी राह ते वठी वेंदा नाबीन अखियुनि खां अंधा हूंदा अल्लाह से तो कुरान में फरमाए हुए माण्हू रड़ियूं वेंदाऊं करे चवंदा काल रब्बि लिमा हशरतनी अमा
वक़द कुंत बसीरा अल्लाह तो फरमाए चंदा रब असा के अंधो छो करे उठारियो दुनिया में असा के अखियों जो दिसंदा से घुमदा से कारोबार देती देती धंधा नौकरियों अल्लाह फरमा दुआ मा दुनिया में अखियों दिनो मा पर उन्हें सा गडो कर कुरान तो फरमा रब न के चंदो मा तवा के पांजो कुरान भी नसीब कर फरमायो कुरान अता गयो पर तवा कुरान जे दिसण तो अंधा बन जी वियो न पढ़ियो कुरान आयो तमा न पढ़ियो न ॾिठो कुरान जी यार तमा न कई जंहिंजे करे रब फरमाईंदो असां तव्हांखे या ॾिंदम जे मथां ॾिखसे अखियुनि खां अंधो करे रब खे ठाहींदो वाइदो कयो इंशाअल्लाह जो कुरान पढ़ंदासीं पंहिंजे बच्चनि खे कुरान पढ़ाईंदासीं बच्चनि जी ज़िंदगी बचायो जहन्नम जे बाह खां अल्लाह से कुरान में तो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा अल्लाह तो कुरान में फरमायो ईमान वारो बचो तहां भी जहन्नम जे अज़ाब खां अल्लाह फरमातो पांजे अहल औलाद खे भी जो जहन्नम जे बाह खां बचायो बचो पाण में अहल औलाद खे भी जहन्नम जे बाह खां बचायो ये बच्चा रब जी नेमत ये अल्लाह से ताला के दिनाय मन बच्चन जी जिंदगी छोटा तबाह कयो छोटा बर्बाद कयो ताजे बच्चन के कुरान दे हवाले कयो बच्चा कुरान जा हाफिज थी पढ़न आलिम बंदी अब वमा भी जहन्नम जे बाह को आदा औलाद भी जहन्नम जे बाह को आजाद थी करे जन्नत जो हकदार पर हिनन लोगों को पुत्रन के न न्याणन के भी पढ़ायो साईं मौलाना अब्दुल वादिद साहब ने जलसो करायो 3-4 दी पहले असा समझदा आयो तो लोगो पुत्रन के कुरान पढ़ायो न्याणन के न वो अहल नाय वो अहली गुम नाय वो औलाद नाय मुझे अजीज दोस्तों न्याणन के भी कुरान पढ़ायो उनन के भी आलिम कयो 7 साल में आने थी साईं जे मदरसे में आने जलसो थी अजीज दोस्तों उन्हनि जो हक़ असां समझो न्याणी रुगो पैदा थींदियूं आहिनि इन जे लाइ माइन जो कम इहो आहे बुहारी ॾियणु कपड़ा धोइण मानी बचाइण खां मलण रोटी ॾियणु दलाली जा माण्हू वरी माइन जो मक़सदु था सम्झनि गाह करणु में हुजणु चेड़ा कढणु कुतर हणाइणु बसि माइन जो कम इहो मेरा अजीज दोस्तों हिननि बच्चनि जो जीअं पुटनि जो हक़ आहे न्याणियुनि जो भी हक़ आहे उन्हनि खे भी कुरान पढ़ायो जीअं तव्हां सां ते नमाज़ आहे औरतुनि ते भी नमाज़ आहे जीअं पुटनि खे पढ़ाइणु ज़रूरी आहे न्याणियुनि खे पढ़ाइणु ज़रूरी आहे जीअं हुननि खे भी जन्नत जी ज़रूरत आहे तव्हां सां खे ज़रूरत आहे त हुननि खे भी जन्नत जी ज़रूरत आहे जीअं तव्हां सां ते रोज़ा आहिनि त हुननि ते भी रोज़ा आहिनि जीअं तव्हां सां ते ज़िक्र फ़िक्र ज़रूरी आहे त न्याणियुनि ते भी ज़िक्र फ़िक्र करणु हुननि खे भी ज़रूरी आहे अहली गुमनारा अल्लाह फरमा तो पान बच्चों पादे आल औलाद के भी जहन्नम के बाग बचायो हाल में सब सभी के बचायो जहन्नम की बाग हुजूर अलैहिस्सलाम फरमान भाइयों कालुल साहिबुल कुरान इकरा वर्तक वरतिल कमा कुंत दुरतिल फि दुनिया फाइन मंजिल कैंदा खिरायतिन तकराहा कमा कार सजदा फरमान क़यामत जोड़ी थींदो सारा माण्हू महशर जे मैदान में गॾ थी बीह रहंदा हिसाब किताब जो मंज़र से आसमान का सिजदई हेठ अची आयो नफ़्सी नफ़्सी जो जान सारी दुनिया जा माण्हू जो नवाब चौधरी भोतार सारा गॾ लगा बीठा हूंदा पर हुजूर अलैहिस्सलाम था फरमान रब जे तरफ़ां ऐलान थींदो यो कालुल साहिबुल कुरान इक़रा रब जे तरफ़ां ऐलान उन्हनि बाननि जे लाइ थींदो जंहिंजे सीने में जो रब जो कुरान अल्लाह जो उन्हनि खे हुकुम करणु फरमाईंदो मुंहिंजा ॿार हो जीअं दुनिया में मां रब जे कुरान खे ठाहे ठाहे पढ़ंदा हुयो रब फरमाईंदो अॼु मुंहिंजा ॿार हाईं मां रब जे कुरान खे पढ़ंदो जन्नत जे ॾाकनि ते पेड़ा रखंदो वञ हिकिड़ी
आयत पढ़ी वरी जन्नत जे ॾाके ते फेर वरी आयत पढ़ी वरी ॿिए ॾाके ते फेर आयत पढ़ी वरी टे ॾाके ते फेर ईअं क़ुरान पढ़ंदा वेंदा जन्नत जे ॾाकनि ते फेर रखंदा वेंदा हुज़ूर सलाम फरमाइनि था जंहिं जहां ते क़ुरान जी आख़िरी आयत ख़त्म थींदी उते जो अल्लाह क़ुरान वारनि जे लाइ जन्नत में जो सोन जा बंगला तयार कर फरमाया क़ुरान वारनि सभिनी पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो पुटनि खे पढ़ायो न्याणियुनि खे बि पढ़ायो पाण बि पढ़ो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो क़ुरान रहमत आहे क़ुरान बरकत आहे क़ुरान शिफ़ा आहे अल्लाह साईं क़ुरान में फरमाया मायत पढ़ी ना नज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून अल्लाह फरमातो न क़ुरान खे नाज़िल असां कयो आहे रब फरमातो न क़ुरान शरीफ जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब फरमातो मां पाण क़ुरान जो मुहाफ़िज़ केरु आहे जॾहिं हिफ़ाज़त रब करे उनखे बकरी चिकरी खाई वेंदी माण्हू चवंदा बकरी खाई वई क़ुरान जंहिंजो मुहाफ़िज़ रब जॾहिं असां तव्हां कंहिं शइ जा जेकर मुहाफ़िज़ बणिजूं था उनखे केरु हथु लाहींदो ड्राइण ॾींदासीं हेॾे होॾे करणु ॾींदासीं त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो क़ुरान जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब खयो आहे पोइ उनखे केरु हेॾे होॾे करे सघंदो को बकरी को ठिकरी को हे हो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हे अल्लाह जे तरफ़ां आयो आहे हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब जी ज़ात खयो आहे पोइ जिथो अल्लाह ताला कराए अमीरनि जा ॿार नथा अचनि त ग़रीबनि जा ॿार बि वरी ॿ तबका बणिजी विया थोरो घणो जेकॾहिं होशियारु हूंदो पढ़ण जो त स्कूल में वरी सातो जड्डो उहो वठी मदरसे में साईं बिस्मिल्लाह असांखे क़बूल जंहिंखे अल्लाह नसीब करे क़ुरान वारी नेमत मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जंहिं ते रब राज़ी थींदो आहे उनखे अल्लाह साईं जो दीन वारी सम्झ नसीब अता फरमाईंदो आहे क़ुरान वारी नेमत जंहिंखे मिले इन खां वधीक ॿी कहिड़ी शइ आहे तॾहिं करे मां सुठो कयो मुंहिंजा दोस्तो बच्चा जिन क़ुरान यादि कयो उन्हनि खे बि मुंहिंजे तरफ़ां मुबारकूं हुननि जे वालिदैन खे बि जो मुबारकूं उन्हनि बच्चा क़ुरान जे हवाले कया हुननि जे उस्तादनि खे बि जो मुबारकूं जिन उस्तादनि बच्चनि सां महिनत कई 30-12 क़ुरान मजीद जा यादि कराया मदरसे जे इंतज़ाम संभालण वारनि खे बि जो मुबारकूं जो मदरसे जो इंतज़ाम संभालियो बच्चनि जी ख़िदमत कई मदरसे जी ख़िदमत कई जो बच्चा क़ुरान जा हाफ़िज़ बणिजी विया मां उन्हनि खे बि मुबारकूं थो ॾियां जेके दोस्त मदरसनि सां ताउन कंदा आहिनि क़ुरान जी तालीम में मदरसनि सां ताउन था कनि जो उहे बि मुबारकुनि जा हक़दार उन्हनि जो सदको ख़ैरात ते आलिम बणिजनि था क़ुरान जा हाफ़िज़ आलिम मस्जिदूं मदरसा जो तव्हां सॼे ताउन ते हलंदा आहियो बच्चनि खे दीन पढ़ायो ऐं मां उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां जेके सरहदी वारा आहियो जिनखे अल्लाह माल ॾिनो आहे उहो अल्लाह जो माल सम्झी रब वारी नेमत मदरसनि में ख़र्च कंदा कयो मस्जिदनि में ख़र्च कंदा कयो बच्चनि ते जेके क़ुरान पढ़नि था उन्हनि जे तालीम ते सदके जी सूरत में ज़कात जी सूरत में ख़ैरात जी सूरत में पंहिंजे फसल मां दुकान मां नौकरी मां अल्लाह खे राज़ी करण जे लाइ वरी इन्हनि बच्चनि जी दाल बनी वरी उनजी बि ख़िदमत कंदा अज़ीज़ को जारी आहे हुज़ूर सल्लल्लाहु फरमाया था खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु औ कमा क़ाल संजन था फरमान सारी दुनिया में भलो इंसान हो आज को कुरान सिखे वरी ॿियनि खे सेखारे सॼी दुनिया में भलो केर संजन था फरमान इहे माण्हू अथव जेके क़ुरान सिखनि था वेठा आहिनि सिखी वरी ॿियनि खे था सेखारनि वञी पढ़ायूं बराड़ी में ॻोठनि में जंगलनि में जरा क़ुरान माण्हुनि खे पढ़ाईंदा था वतन कलमा सेखारींदा था वतन दीन पढ़ाईंदा था वतन हुज़ूर फरमायो सॼी दुनिया में भला इंसान ईअं मुंहिंजी दुआ आहे अल्लाह से तव्हां सां सभिनी जे अचण वेहण ॿुधण खे क़बूल मंज़ूर मक़बूल फरमाए जिन बच्चनि क़ुरान पढ़ियो अल्लाह ताला ये कुरान के कबूल फरमाए उन्हनि खे वधीक अञा उन कुरान ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए हुज़ूर फरमायो आहे जिन पंहिंजे बच्चनि खे कुरान पढ़ायो क़यामत जो ॾींहुं थींदो उन जे अबे अम्मा खे वॾे सोन जे मिंबरनि ते वेहारे कुर्सियुनि ते अल्लाह
मलाकन खे चवंदो मलाइको वञो हाणे वञी जन्नत मां सोना ताज खणी अचो उहे मलाइक वेंदा जन्नत मां सोना ताज खणी ईंदा उन्हनि जे अबे अमा खे पारायो वेंदो जिन पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ायो हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था उहो जन्नत वारो ताज उन में एॾी रोशनी हूंदी एॾी हूंदा सोना ताज पाण फरमायूं जे दुनिया में तव्हांखे सिज चिमकंदे नज़र थो अचे साईं जन फरमाईंदा उन सोने ताज जी रोशनी में सिज खॻे जा ज़ौ असर मिन ज़ौ शम्स सोना ताज उन्हनि जे अबे अमा खे पाराया वेंदा तॾहिं करे मुंहिंजा अज़ीज़ दोस्त वॾो वाइदो कयो इंशाअल्लाह पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ाईंदासीं पंहिंजे बच्चनि खे दीन पढ़ाईंदासीं पंहिंजे बच्चनि खे जेको आदत कंदासीं सोने हुज़ूर जे वर्से जो मालिक बणाईंदासीं जेके बच्चा पढ़िया आहिनि अल्लाह से उन्हनि खे अञा वधीक आलिम बणजण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए उनजे वालिदनि खे मुबारकूं उन्हनि जे उस्तादनि खे मुबारकूं मदरसे वारनि खे मुबारकूं मुंहिंजी दुआ आहे अल्लाह से तव्हां सां सभिनी जे अचण वेहण ॿुधण खे क़बूल मंज़ूर मक़बूल फरमाए अल्लाह से तव्हां सां सभिनी खे पंज वक़्त पाबंदी सां निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए अल्लाह से तव्हां सां सभिनी खे तो गुनाहनि ते तौबा करण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए अल्लाह से तव्हां सां मदरसनि में मस्जिदनि सां तआमुल करण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीस रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मद व आलिहि व सहाबिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन आमीन ला इलाहा इल्लल्लाह।